शफ़ीक मेंगल केरु आहे? वढ जी सियासत अहम छो आहे? बलोचिस्तान जे झालावां अवामी पैनल जे सरबराह शफ़ीक मेंगल आसिफ ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बाद पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करे वरिती आहे ऐं पीपल्स पार्टी खेसि क़ौमी असेंबली जे तक NA 256 ते उम्मीदवार पिणु नामज़द करे छॾियो आहे। ही सीट अख्तर मेंगल जे इस्तीफ़ा खां पोइ ख़ाली थी हुई। नाज़रीन, शफ़ीक मेंगल बलोचिस्तान जी हिकु तकरारी बलोच अॻवान तौरु सुञाणियो वञे थो। अचो त ॼाणूं था त हुननि इल्ज़ामनि जो पस मंज़र छा आहे ऐं शफ़ीक मेंगल केरु आहे, हिन इलेक्शन जी अहमियत छा आहे। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। शफ़ीक मेंगल जो तालुक़ बलोचिस्तान जे मेंगल कबीले जे ज़ैली शाख़ मोहम्मद ज़ई सां आहे। हिन कबीले जा माण्हू अक्सर करे वढ जे इलाक़े में आबाद आहिनि। संदसि वालिद नसीर मेंगल जनरल ज़ियाउल हक़ ऐं परवेज़ मुशर्रफ जे दौर में हुकूमतनि जो हिसो रहियो आहे। हू बलोचिस्तान जो निगरान वॾो वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सफ़ीर बि रही चुको आहे। हिन ख़ानदानी पस मंज़र सबबि शफ़ीक मेंगल जो तालुक़ सूबे जे बाअसर सियासी हलकनि सां रहियो आहे। पंहिंजे शुरूआती ज़िंदगी बाबति शफ़ीक मेंगल जो चवणु आहे त हुन वधीक तालीम कराची मां हासिल कई। उन दौरान हुन एचिसन कॉलेज में बि दाख़िला वरिती ऐं कराची यूनिवर्सिटी मां BA ऑनर्स कयो। कुझु रिपोर्टनि में दावा कई वई आहे त हू तालीम मुकमल न करे सघियो ऐं कराची जे हिकु मदरसे मां मज़हबी तालीम हासिल कयई। जनरल परवेज़ मुशर्रफ जॾहिं साल 2000 में गैर सियासी बुनियादनि ते बल्दियाती चूंडूं करायूं ऐं क़ौम परस्त पार्टियुनि उन जो बाइकाट कयो, तॾहिं शफ़ीक मेंगल ज़िले खुज़दार जे तालके वढ मां बिना मुक़ाबले नाज़िम चूंडिजी वियो ऐं अहिड़ी तरह सियासत में क़दम रखियाई। बाद में साॻी सीट ते सरदार अताउल्ला मेंगल जे पोटे असदुल्ला मेंगल कामयाबी हासिल कई। वढ में मेंगल कबीले जे सरदार अताउल्ला मेंगल ऐं नसीर मेंगल जे ख़ानदाननि विच में डिघे अरसे ताईं सियासी छिकताण जारी आहे। ॿिन्हिनि ख़ानदाननि में तकरार तॾहिं वधियो जॾहिं 2005 में सरदार अताउल्ला मेंगल जे घर ते रॉकेट हमिलो थियो, जंहिंजो इल्ज़ाम शफ़ीक मेंगल ते लॻायो। 2008 में जॾहिं क़ौम परस्त पार्टियुनि चूंडनि जो बाइकाट कयो त इत्तेहाद में शामिल हुअण बावजूद सरदार अख्तर मेंगल उन में शरीक थियो, जंहिं बाबति सरदार अताउल्ला जो मौक़िफ़ हो त ही सीट जो न पर दस्तार जो मसलो आहे। शफ़ीक मेंगल हुकूमत जो हामी ऐं कालअदम बलोच तंज़ीमनि जो सख़्त मुख़ालिफ़ सम्झो वञे थो। बलोचिस्तान जे कुझु क़ौम परस्त हलकनि ऐं इंसानी हक़नि जे कारकुननि पारां मथस बलोच अलहदगी पसंद कारकुननि ख़िलाफ़ कार्रवाइनि जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, पर हू इन्हनि जी तरदीद कंदो रहियो आहे। हू अलहदगी पसंद तंज़ीमनि खे भारत ऐं इसराइल सां जोड़े थो। 2011 में कालअदम BLA जे मजीद ब्रिगेड कोइटा में संदसि घर ते पहिरियों आपघाती हमिलो कयो, जंहिं में हू बची वियो, पर संदसि 13 हामी मारिजी विया हुआ। हिन केस में सरदार अताउल्ला मेंगल ऐं संदसि वॾे पुटु जावेद मेंगल खे नामज़द कयो वियो हो। 2013 जी चूंडुनि में जॾहिं डॉक्टर मालिक बलोच बलोचिस्तान में हुकूमत ठाही त हुन कुझु ग्रुपनि जी सरगर्मियुनि ते एतिराज़ वारिया, जंहिं खां पोइ शफ़ीक मेंगल कुझु वक़्त लाइ इस्लामाबाद मुंतक़िल थी वियो। हिन अरसे दौरान मथस लेवीस ते हमले जो केस दाख़िल थियो ऐं कुझु GITs में बि संदसि नालो आयो, पर BBC जे इदारे सां ॻाल्हाईंदे हुन इन इल्ज़ामनि खे रद्द कयो आहे। 2015 में कराची में नसीर मेंगल जे पोटे मतीउर रहमान ऐं भाणे जे समीउर रहमान फायरिंग जे हिकु वाक़े में ज़ख़्मी थिया हुआ। नसीर मेंगल हिन वाक़े खे क़बीलाई दुश्मनी करार ॾिनो हो। 2013 जी आम चूंडुनि दौरान वढ जे सूबाई तक ते सरदार अख्तर मेंगल ऐं शफ़ीक मेंगल जो भाउ अताउर रहमान विच में मुक़ाबलो थियो, जंहिं में अख्तर मेंगल खे कामयाब करार ॾिनो वियो। अहिड़ी रीति हिन तक ते अख्तर मेंगल ऐं शफ़ीक मेंगल जे ख़ानदाननि विच में मुक़ाबलो थींदो रहियो आहे। 2017 में वढ में हिकु भेरो ॿीहर सरदार अताउल्ला मेंगल जे घर ते रॉकेट हमिलो थियो, पर हिन दौरान अताउल्ला मेंगल मौजूद न हो। 2023 में धुरिन विच में छिकताण एतिरी हद ताईं वधी वियो जो केतिरनि ई ॾींहंनि ताईं हिक ॿिए मथां फायरिंग ऐं रॉकेट लॉन्चर जा हमला कंदा रहिया। गुज़िरियल साल हिकु हमले में शफ़ीक जो वॾो भाउ
अताउर रहमान मारिजी वियो, जंहिंजी ज़िम्मेवारी हिकु काल अदम तंज़ीम क़बूल कई। पर केस में अख्तर मेंगल जे पुटु मीर गोर्गन मेंगल ऐं भाइटे असदुल्ला मेंगल खे नामज़द कयो वियो हो। शफ़ीक मेंगल मौजूदा वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक़ काकड़ जो वेझो साथी रहियो आहे। हुन जो वालिद मुस्लिम लीग ऐं काफ लीग में रहियो, जॾहिं त शफ़ीक बाग पार्टी जे वेझो रहियो ऐं हाणे पीपल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। वरियनि खां जारी ज़ाती दुश्मनी ऐं सियासी छिकताण जी मौजूदगी, इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि समेत ॿियल इल्ज़ामनि जी बार हेठि शफ़ीक मेंगल इलेक्शन में हिसो वठंदो। ही उहा सीट आहे जंहिंखे सरदार अख्तर मेंगल पार्लिमानी सियासत खां बेज़ारी इख्तियार कंदे छॾियो आहे। पीपल्स पार्टी में संदसि शमूलियत ते पीपल्स पार्टी में शामिल कुझु हल्का तनक़ीद करे रहिया आहिनि।